हिकराठो वेझो मुबारकपुर माइनर में क़तल बाद उछलायल औरत मुसम्मद हनीफा शेख वारे वाक़े खे तोड़े जो हिकु हफ़्तो मुकमल थी वियो आहे, पर सालेपट पुलिस रुगो कातिल जी निशानदेही करे सघी आहे। बाक़ी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि जोगा कदम न आहिनि खयां। तंहिं करे मक़तूल औरत हनीफा शेख जा वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि। जन सालेपट पुलिस ते जवाबदारनि सां बिट हुजण जो इल्ज़ाम हणंदे चयो त असांजो कुझु बि न थियो आहे, हिन महिल ताईं का शइ बि न थी आहे। ऐसे जे कुझु न कयो आहे, असां ज़ुल्म आहे। असांजो माण्हू बि असां अपील था कयूं त असांजी कोशिशि मदद करे, हुकूमत इंसाफ़ करे। हिन जा बि बच्चा रोइन था, रड़ियूं करनि था। असां बिलावल साहब भुट्टो खे अपील कयूं था त उहो बि जीअं पंहिंजी माउ जो अंदरि सड़ंदो आहे, कीअं सड़ंदो आहे, उहा उन खे ज़ाती ख़बर आहे। तुंहिंजी माउ बि मोई शहीद थी, हिन वीचारे सां वॾो ज़ुल्म उन कार कयो आहे, क़तल कयो आहे। असां बिलावल साहब भुट्टो खे अपील कयूं था, सिंध हुकूमत खे त अपील कयूं था त उन खे गिरफ़्तार कयूं। हिन महिल ताईं कुझु बि न कयो अथई। पहिरियों ज़ाहिर कयईं चे कातिल मिली वियो आहे, उन खां पोइ उन जे घर वियो आहे गुलाम रसूल जी कढ खानपुर महर में, उते वियो आहे, उनखे पैसा मिलिया आहिनि, पैसा खाए थो पियो, वरी एक्शन ई कोन थो खणे पियो। असांजो खून हे लोड़णु चाहे थो पियो, हिन रुश्वत ते अची लालच विधी आहे। हाणे हे पैसा खाई असांजो खून लोड़े छॾींदो। असांजी सभिनी भाइरनि खे इहा अपील आहे त असां खां हक़ कयो वञे।